आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो पेशावर जो दौरो के सिक्योरिटी सूरत खाजी फितने खिलाफ जारी कार्रवाई बाबत ब्रीफिंग दी वई। ब्रीफिंग में खैबर पख्तूनख्वा के वडे वज़ीर ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर की भी शिरकत। आर्मी चीफ पाकिस्तान के हथियारबंद फौज ऐं कानून लागू करण इदारनि की बेमिसाल कुर्बानी की वाखाण कई। आर्मी चीफ चयो त सिक्योरिटी फोर्सिस ऐं कानून लागू करण इदारा दहशतगर्दनि जो नेटवर्क खत्म करण में अहम किरदार अदा करे रहिया आहिनि। असां बुराई के कुतनि खिलाफ मुतहद आहियूं। बलूचिस्तान के जिले कच्छी में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन 27 दहशतगर्द माज़ी विया। SPR मूजिब सिक्योरिटी फोर्सिस गुजे इतलाउ से ऑपरेशन कयो। फायरिंग के वक़्त में 27 दहशतगर्द माज़ी विया। दहशतगर्दनि के ताकनि के ड्राहे हथियार ऐं बारूदी मवाद भी तबाह कया विया। माज़ी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस ऐं आम शहरनि ते हमले में मुलविस हुआ। वज़ीर आज़म सिक्योरिटी फोर्सिस के भेटा पेश कंदे चयो आहे त दहशतगर्दी के मुकम्मल खात्मे ताईं जंग जारी रहंदी। सिंध सूबो वसीलनि की खोज के मुंह ॾींदो रहियो आहे। वफ़ाक़ खां जीअं पैसा मिलण घुरिजनि ईअं न पिया मिलनि। सिंध हुकूमत खिलाफ़ अजाई वाविला कई वई ऐं थर में ॿारनि जी मौत वारे मामले के ग़लति रंग ॾिनो वियो। सिंध हुकूमत ॿारनि जी सिहत बाबति इनक़लाबी क़दम कया आहिनि। सिंध जी कामयाबियुनि खे आलमी सतह ते बि मञियो वियो आहे। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में ओझा कैंपस में तकरीर के खिताब। बिलावल भुट्टो चयो त ॿियनि सूबनि में सिंध जी कामयाबियुनि जो नक़ल कयो वियो। पंजाब ऐं बलूचिस्तान सिंध के ॾिसी एमरजेंसी सेंटर क़ाइमु कया आहिनि। सिंध में ज़िले सतह ते चाइल्ड एमरजेंसी सेंटर खुलिया विया आहिनि। तालके सतह ते शहरनि खे सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि। PTI बानी बुशरा बीबी खिलाफ 100 मिलियन पाउंड करप्शन केस जो फैसलो टियों भेरो मुलतवी। फैसले लाइ 27 जनवरी की नई तारीख़ मुक़रर। अदालत चयो आहे त PTI बानी बुशरा बीबी के पेश न थियण सबबि फैसलो मुलतवी कयो। बानी के 2 भेरा पैगाम मोकिलियो पर अदालत में न आयो। बुशरा बीबी भी अदालत में पेश न थी। फैसलो लिखियल आहे, सही भी करे छॾी आहे। अदालत 18 दिसंबर ते धुरियुनि जा दलील मुकम्मल थियण बाद फैसलो महफूज़ कयो हो। केस जो फैसलो मुलतवी थियण डील जो नतीजो नाहे। ॻाल्हियुनि वारे अमल के हिन केस सां न ॻंढियो वञे। PTI अॻवान जी फैसले मुलतवी थियण ते रदन। बैरिस्टर गौहर बानी PTI खिलाफ 190 मिलियन पाउंड केस जो फैसलो मुलतवी थियण ते एहतजाज कंदे चयो त सब फैसले जा मुंतज़िर हुआसीं। फैसलो मुलतवी करे ज़्यादती कई वई। सलमान अकरम राजा जो चवणु हो त डील जो तासुर ग़लति आहे। ॻाल्हियुनि जो अलकादर ट्रस्ट केस सां को बि वास्तो नाहे। केस सियासी तौर ठाहियो वियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ चयो त ॾोही कॾहिं बि जल्द फैसलो नाहे चाहींदो। देर वारनि हरबनि में PTI बानी जी PhD थियल आहे। सज़ा खां बचण लाइ अॼु अदालत में पेश न थियो। हुकूमत ऐं PTI जे ॻाल्हियुनि वारनि कमेटीज़ जो इजलास 16 जनवरी ते तलब। क़ौमी असेंबली जो स्पीकर अयाज़ सादिक़ पार्लियामेंट हाउस में इजलास मुस्तरद कंदो। ज़रनि जो चवणु आहे त इजलास में तहरीक इंसाफ़ हुकूमती कमेटी के लिखत में मुतालबा पेश कंदी। PTI ऐं हुकूमत जे विच में ॻाल्हियुनि जो ही टियों दौर हूंदो। क़ौमी असेंबली के इजलास में मुखालिफ धुर जा ऊ जा नारा। PTI जो ऐवान मां वॉकआउट। PTI अॻवान उमर अयूब, असद कैसर ऐं अली मोहम्मद खान पार्लियामेंट हाउस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ॻाल्हियुनि लाइ संजीदा आहियूं। ख्वाजा आसिफ ऐं नून लीग जा ॿिया अॻवान ॻाल्हियुनि वारे अमल खे मुतासिर करण लाइ प्रोपेगेंडा करे रहिया आहिनि। कंहिंखे ऐवान जो माहौल ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। PTI वारा पाण ॻाल्हियुनि लाइ संजीदा न आहिनि। ॻाल्हियुनि वारनि ड्रामनि बंदि थियणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जे क़ौमी असेंबली में जवाबी तकरीर। अता चयो त अॼु हिते
ऊ कयो वियो। काश ही 9 मई ते बि ऊ कनि हा ऐं शहीदनि जे यादगारनि खे मुस्मार न कनि हा। मुनाफ़िक़त जे सियासत न हलंदी। उमर अयूब खे इदारनि मथां इल्ज़ाम लॻाइण ते शर्म अचणु घुरिजे। पीटीआई जा ॿाहिरि वेठल माण्हू बि सोशल मीडिया ते प्रोपोगेंडा कनि था। पीटीआई पार्टी अॻवान एमएनए शेर अफज़ल मरवत खे शोकास नोटिस जारी करे छॾिया। जंहिं मूजिबि शेर अफज़ल मरवत खे पार्टी डिसिप्लिन जी भञकिड़ी ते बानी जे हुकुमनि ते शोकास नोटिस जारी कयो वियो। नोटिस में चयो वियो आहे त शेर अफज़ल ॻाल्हियुनि वारी कमेटी बाबति सख़्त बयान ॾेई पार्टी पॉलिसी जी भञकिड़ी कई आहे। आर्मी एक्ट में ज़िक्र कयल ॾोह फ़ौजी ऑफिसरनि ते ई लागू थींदा। छा सिविलियन जो फ़ौजी ट्रायल कोर्ट मार्शल कोटबो। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस जमाल मंदोखेल जा रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट जे आईनी बेंच में आम शहरनि जी फ़ौजी अदालतुनि में ट्रायल ख़िलाफ़ अपीलनि ते ॿुधबी। अदालत वकील ख्वाजा हारिस खे सुभाणे ताईं दलील मुकमल करण जी हिदायत करे छॾी। जस्टिस मुसरत हिलाली रिमार्क्स ना त आर्मी एक्ट में आईन मुअतल कंदड़ फ़ौजी ऑफिसर लाइ कहिड़ी सज़ा आहे। छा आर्मी एक्ट में आईन मुअतल करण जी सज़ा आहे। वकील ख्वाजा हारिस चयो त आर्टिकल 6 में आईन मुअतल करण जी सज़ा आहे। आर्मी एक्ट में हलफ जी भञकिड़ी ते सज़ा आहे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त अदलिया बि मार्शल लॉ जी तोसीक़ कंदी रही। छा जजिस बि आईन जी आर्टिकल 6 जे ज़िमरे हेठि अचनि था। अपीलनि जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि FBI जे मामलनि बाबति इजलास। फीस लेस असेसमेंट निज़ाम कराची खां पोइ ॿियनि शहरनि में बि लागू करण जी हिदायत। वज़ीर आज़म चयो त FBI में डिजिटलाइज़ेशन ऐं सुधारनि जे हवाले सां अहम अॻुवाई थी आहे। तारीख़ में पहिरियों भेरो कस्टम निज़ाम में घटि में घटि इंसानी मुदाख़लत ते ॿधल निज़ाम मुतारिफ़ करायो पियो वञे। इंसानी मुदाख़लत खे घटाए निज़ाम खे AI ते मुंतक़िल कयो वञे। केनाल्स बाबति सिंध हुकूमत जो मौक़िफ़ वाज़े आहे। सिंधु दरिया ते वधीक केनाल बर्दाश्त न कया वेंदा। सिंध जे सीनियर वज़ीर शहजीला मेमन चयो आहे त पीपल्स पार्टी सदाईं ॻाल्हियुनि जी हिमायती रही आहे पर 9 में सान्हे खे न विसारणु घुरिजे। बानी पीटीआई जे ॾोहनि जी लिस्ट डिघी आहे। जेकॾहिं हिन को ॾोह कयो आहे त खेसि सज़ा मिलंदी। दिल्ली बि अदालतूं ॾेई सघनि थियूं। सिंध में केनाल्स खे पको करे रहिया आहियूं। रोड बि तामीर थी रहिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह 7 नवां तर्जुमान ऐं 12 ख़ासि मुआविन मुक़ररु करे छॾिया। पीर सैद अफ़ज़ल शाह, लियाक़त आसखानी, तंज़ीला उम्मे हबीबा, अमीर हमज़ा रईस, रज़ा हारून, ख़ैर मोहम्मद शेख, अमानुल्लाह महसूद, कलसूम चांडियो, मोहम्मद अली भुट्टो, हसन असलम ऐं वीरजी कोहली ख़ासि मुआविन मुक़ररु। तर्जुमाननि में नादर नबील गबोर, सुखदेव हेमाणी, दिलंद जुनेजो, सुमीता अफ़ज़ाल, तेज़ीन आबिदी, हीर सोहू, अकरबा फातिमा ऐं मुस्तफ़ा अब्दुल्ला बलोच शामिल। मोहम्मद अली राशिद जो सिंध हुकूमत जे तर्जुमान तौरु मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि। गुम थियल माण्हुनि वारे मसइले मूंखे धोॾे छॾियो। सुप्रीम कोर्ट जो हर जज आज़ाद आहे। जजिस खे ब्रेकेट न करणु घुरिजे। जजिस ते तामीरी तनक़ीद करणु घुरिजे। चीफ जस्टिस यहिया आफरीदी साथियुनि जे वफ़द सां मुलाक़ात दौरान चयो त कोयटा वयसि 5 बार एसोसिएशन मिसिंग पर्सन्स बाबति दाहियो। सुप्रीम कोर्ट जे रुख खे तब्दील करे इंसाफ़ जी फ़राहमी खे बहितर करे सघिजे थो। सुप्रीम कोर्ट में सुधारनि बाबति घणा क़दम खंया आहिनि। हाई कोर्ट जी अथॉरिटी जो बि एतिराम आहे। बिजली चोरी गफ़लत जे इल्ज़ाम हेठि सेडको जे ऑफिसर्स ख़िलाफ़ एक्शन। हिकु SDO बरतरफ़ 5 SDOs खे उहिदनि तां हटाए वियो। SDOs कोर्ट ॾिजी गुलाम मुस्तफ़ा शेख जी नौकरी चट, SDO ख़ैरपुर इसरार बाजकाणी ऐं SDO पिरियालो सैद वकार शाह खे उहिदनि तां हटाए वियो। SDO टोंको अब्दुल गफ़ार जमील अहमद चन्ना ख़िलाफ़ कार्रवाई। एक्सियन काशिफ गुलज़ार शेख, एक्सियन घोटकी ज़ुल्फ़कार अली कलोरो ऐं एक्सियन निज़ामुद्दीन पीरज़ादो जे 2 सालनि जी सर्विस ख़तमु कई हुई।
प्रोफेसर डॉक्टर खलील अहमद खोभाटी सिंध यूनिवर्सिटी जो वक्ती वाइस चांसलर मुक़रर। नोटिफिकेशन मूजिब डॉक्टर खलील खोभाटी मुस्तकिल वाइस चांसलर की मुक़ररी ताईं सिंध यूनिवर्सिटी जो वक्ती वाइस चांसलर हूंदो। प्रोफेसर डॉक्टर अल्ताफ सियाल जो ज़ई यूनिवर्सिटी चंडे जाम जे वक्ती वीसी तौर मुक़ररी जो नोटिफिकेशन बि जारी। मलेशिया इलाइक़े गुलशन हदीद में पानी की बंदिश खिलाफ शहरनि पारां क़ौमी शराह ते लॻल धरणो ख़त्म। गुलशन हदीद वासन महीने का पानी बंदिश खिलाफ क़ौमी शराह ते 10 कलाकनि ताईं धरणो हयो। पीपल्स पार्टी एम एन ए आका रफ़ीउल्लाह जो वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर सां राब्तो। वफ़ाक़ी वज़ीर सुभाणे ताईं पानी जो मसलो हल करण की ख़ातिरी कराई। मुज़ाहिरीन सुभाणे ताईं मसलो हल करण की ख़ातिरी ते क़ौमी शराह ते लॻल धरणो ख़त्म करे छॾियो। ट्रैफ़िक की रवानगी बहाल। फिरोजपुर में जागीरानी बिरादरी के ॿिनि धिरनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की पियो। एक ॼणो क़तल हथियारबंदनि फायरिंग करे मसरूर जागीरानी के क़तल कयो। धिरनि में छिकताहण तेज़। पाकिस्तान सुपर लीग लाइ रांदीगरनि जी चूंड। ऑस्ट्रेलियावी बैट्समैन डेविड वार्नर PSL साल 2025 जो सब खां महांगो रांदीगर। शाहनवाज़ लाहणी के कंहिं बि फ्रेंचाइज़ ख़रीद न कयो। लाहौर में PSL की ड्राफ्टिंग तकरीब। कराची किंग्स डेविड वार्नर के प्लेटिनम कैटेगरी में ख़रीद करे वरितो। अब्बास आफरीदी ATM मिलन ऐं वाइल्ड कार्ड बि प्लेटिनम कैटेगरी में शामिल। वार्नर के घटि में घटि $3 लख मिलंदा। लाहौर कलंदर्स प्लेटिनम कैटेगरी में डीरेल मचल के ख़रीदे वरितो। टॉम कोलर ट्यूटमोर प्लेटिनम कैटेगरी में कोयटा ग्लेडियर्स जो हिस्सो हूंदा। मुल्तान सुल्तान्स प्लेटिनम कैटेगरी में माइकल ब्रेसवेल के पक करे छॾ वरितो। इस्लामाबाद यूनाइटेड प्लेटिनम कैटेगरी में मैथ्यू शार्ट के चूंडियो। ICC चैंपियंस ट्रॉफी लाइ 6 मुल्कनि जे टीमनि जो ऐलान करे छॾियो। पाकिस्तान ऐं भारत अञा टीमनि जो ऐलान न कयो। ऑस्ट्रेलिया, ॾखण अफ्रीका, बांग्लादेश, न्यूज़ीलैंड, ऑस्ट्रेलिया ऐं इंग्लैंड जे टीमनि जो ऐलान कयो। इवेंट जी पहिरीं मैच 19 फरवरी ते कराची में खेॾी वेंदी।